कराची सिंध है उन सां जदो है उन जे उनवान हेठां आदलपुर जे भरपासे वारे इलाइक़नि में प्रोग्राम जो सिलसिलो जारी है। अॼु वक़्तु असीं मौजूद आहियूं आदलपुर शहर में। अचो त आदलपुर वासियुनि खां 6 दिसंबर जेको ही एकता जो ॾियारो आहे मल्हायो पियो वञे उनजा वीचार ॿुधूं त उनजो छा चवणु आहे। सिंध मुंहिंजी अमां सूंहं तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां। एकता जे ॾियारे जे हवाले सां मीडिया वारनि दोस्तनि जी महिरबानी जो हू असां वटि पहुता। असल में ही ॾियारो असीं पंहिंजी सिंध धरती सां मोहबत जे लाइ बिलख़ुसूस मुक़ररु करे छॾियो आहे। हर साल असां इहो ॾियारो मल्हायूं था ऐं इहो सबूत ॾियूं था त हीअ जेकी सिंध अमड़ आहे असांखे हिन सां केतिरी मोहबत आहे। असां सभई सिंधी गॾिजी इहो ॾियारो बहितरीन तरीक़े सां मल्हाइण जी कोशिशि कंदा आहियूं। जीअं त 6 दिसंबर ते असां इश्तिहार ॾियारो मल्हायो वेंदो आदिलपुर शहर में। जीअं त असां ही सक़ाफ़ती ॾियारो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वेंदो आहे आदिलपुर शहर में। टोपी अजरक असांजी सक़ाफ़त आहे। असांखे सिंध सां ॾाढो प्यार आहे। असां हर साल ही ॾियारो मल्हायूं था। जी नाज़रीन, हुए आदलपुर वासी जंहिंजो चवणु आहे त 6 दिसंबर एकता ॾियारो ईद जी आम मल्हायो वेंदो। आदलपुर जे कुंड कच्छ खां टोपी अजरक पाए आदलपुर खां घोटकी ताईं भरपूर रैलियूं भी निकिरंदियूं ऐं उनमें तकरीरूं भी थींदियूं। कैमरामैन अब्दुल हमीद दायो सां गॾु माजिद अली कलवड़ो, टेम न्यूज़, आदलपुर।